दोस्तों जी तव्हां ॾिसी रहिया आहियो हींअर त मां गोरखल स्टेशन ते पहुची चुको आहियां। एंड ते तक़रीबन ही वरी पुल आहे। ये नंढड़ो पुल इन जे लाइ आहे जो हितां वरी पाणी जो मथां कुदरती पाणी अचे थो निकाल थो थिए, उहो वरी हितां हिननि जे वसीले हितां पाइपनि हीअ माना हिननि मोरियूं ॾिना आहिनि इन जे करे जो हीअ वरी हितां हलियो थो वञे। हीअ बरसाति वारो पाणी जो जाबलू पाणी आहे उहो ई चाचो मूंसां गॾु हींअर असां गॾु आया आहियूं ऐं वरी हिननि में वञे थो। हाणे हीअ पाइप जेके लॻल आहिनि हिन पाइपनि में पाणी थो वञे परते, हितां वरी पाणी निकाल थो थिए। सो हितां टांकियूं कुझु लॻल आहिनि ख़ासि करे, उन टांकियुनि खां पोइ वरी हेॾां पाणी निकाल कंदा आहिनि पाइपनि जे वसीले ते। जेके अॻियां आबादी आहे माण्हू वेठल आहिनि उन्हनि जे लाइ वरी हिन पाइपनि खां पाणी वञे थो अॻियां आबादियुनि खे। हाणे हीअ ॾिसो गार आहे हेठि ऐं माशाला हिते रौनक लॻो पियो आहे ऐं माशाला ॾाढी थधिकारड़ी आहे हिते अल्हम्दुलिल्लाह। हीअ आहे गोरखल स्टेशन साईं, पूरो तव्हांखे ॾेखारियूं पिया ऐं इंशाल्लाह अॻिते बि तव्हांखे ॾेखारींदासीं। अञा वधीक नज़ारा अॻिते बि आहिनि, इंशाल्लाह उन्हनि जो बि तव्हां दीदार कजो, उहे बि तव्हांखे ॾेखारींदासीं।